नाज़रीन, मुल्क में अॼु खां बरसात जी वसकारे जो इम्कान आहे। मौसमियात खाते मुल्क में तेज़ बरसात ऐं ॿोॾ वारी सूरतहाल खे रद्द कंदे सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾिनो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी कराची जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद। जी बिल्कुल नाज़रीन, अॼु पूरे मुल्क में जेको आहे हल्की बरसात जा इम्कान आहिनि। जॾहिं त मौसमियात खाते सां पिणु असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। जॾहिं त मौसमियात खाते पारां इहो ॿुधायो पियो वञे त पूरे मुल्क में अॼु खां जेको आहे सो किथे हल्की त किथे तेज़ बरसात पवंदी। जॾहिं त अॼु बि जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में झुराली मौसम आहे ऐं थधियुनि हवाउनि सां जेको आहे सो हिन वक़्तु थधियूं हवाऊं गुली रहियूं आहिनि। जॾहिं त इहो ॿुधायो पियो वञे त अॼु जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात जो इम्कान आहे। जॾहिं त पूरे मुल्क में अॼु खां जेको आहे बरसात पवण जा इम्कान आहिनि। जॾहिं त असांजी मौसमियात खाते सां पिणु ॻाल्हि ॿोल थी आहे। मौसमियात खाते पारां इहो ॿुधायो पियो वञे त अॼु पूरे मुल्क में जेको आहे हल्की बरसात पवंदी त किथे तेज़ बरसात पवंदी। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त माहौलियात खाते पारां जेको आहे मुहाणनि खे जेको आहे बरसात जे हवाले सां उन समुंड में वञण खां रोकियो वियो आहे। जॾहिं त एडमिनिस्ट्रेट कराची बि जेको आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जे हवाले सां इंतज़ाम सख़्तु करे वरिता आहिनि। जॾहिं त वाटर पंप ऐं ॿियूं मशीनूं जेकियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचायूं। जॾहिं त इम्कानी बरसात सबबि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बलदियाती एडमिनिस्ट्रेट कराची जेको आहे KMC जे अमलदारनि खे पिणु हिदायत कई आहे त उहे पंहिंजनि इलाइक़नि में जेको आहे उहे हाई अलर्ट रहनि। जॾहिं त बरसात जे इम्कानी बरसात सबबि जेको आहे कराची जे 7 ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर पारां जेको आहे अमल जेको आहे उहो सख़्तु कयो वियो आहे ऐं पंहिंजे अमले खे बि जेको आहे सो हाई अलर्ट रहण जो हुकुम ॾिनो वियो आहे। KMC अमलदारनि जूं मोकलूं जेकी उहे पिणु बरसात जे इम्कान जे सबबि जेको आहे मोकलूं रद्द कयूं आहिनि। जॾहिं त मौसमियात खाते पिणु इहा आगती कई आहे त 2 मई ताईं जेको आहे सो बरसात जेको आहे सो पूरे मुल्क में हल्की त किथे तेज़ बरसात पवंदी। लेकिन बरसात जे इम्कानी सबबि जेको आहे उते जेको आहे सो हिन वक़्तु जेको इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त वज़ीर बल्दियात जे मकानी खाते जो जेको सूबाई वज़ीर आहे नासिर हुसैन शाह उन बि जेको आहे सो बल्दियाती मकानी इदारनि खे बि जेको आहे सो हाई अलर्ट करे छॾियो आहे त अगरि बरसाति किथे पवे या बरसात जे इम्कान सबबि जेको आहे उते जेको आहे सो हाई अलर्ट रहणु घुरिजे। अमलदारनि खे बि जेको आहे सख़्ती सां हिदायत कई वई आहे त बरसात जे इम्कानी सबबि जेको आहे सो उनखे मुंहुं ॾियण लाइ इंतज़ाम जेके आहिनि उहे पिणु सख़्तु कया वञनि। जी।